अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय न्यू वीडियो। दोस्तों कहिड़ा हाल आहिनि? उम्मीद थो कयां तव्हां सभु ठीकु हूंदव ऐं तव्हांजी दुआउनि सां आउं बि ठीकु आहियां। त दोस्तों हिन वीडियो जो टॉपिक आहे हैशटैग। छा तव्हांखे ख़बर आहे हैशटैग छा आहे ऐं हैशटैग छो ज़रूरी आहे ऐं हैशटैग सां कहिड़ा फ़ाइदा आहिनि? हिन टिनि नुक़्तनि ते आउं ही वीडियो ठाहे तव्हांजे लाइ खणी आयो आहियां। हिन वीडियो जो मक़सदु सिर्फ़ु इहा आहे त असां जेको यूट्यूब ते वीडियो रखंदा आहियूं या फेसबुक ते वीडियो रखंदा आहियूं, थोरो कहिड़ो बि प्लेटफॉर्म हुजे सोशल मीडिया जो, उन ते जेका असां वीडियो रखंदा आहियूं असांजी उहा वीडियो वायरल छो न थींदी आहे ऐं उहा वीडियो छो फेमस न थींदी आहे। उहो इन करे जो असां हैशटैग जो जेको तरीक़ेकार आहे, जेको असां हैशटैग हणंदा आहियूं या त हणंदा कोन आहियूं, असांखे उनजी ख़बर न हूंदी आहे। जेकॾहिं हणंदा आहियूं त उहो ग़लति तरीक़े सां हणंदा आहियूं। त फ्रेंड्स, अॼु आउं हिन वीडियो में तव्हांखे इहो ॿुधाईंदुमि त हैशटैग छो ज़रूरी आहे ऐं हैशटैग छा आहे ऐं हैशटैग जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। त सभ खां पहिरीं दोस्तों, तव्हां ॾिसी सघो था हैशटैग ॾाकिण नमूने हिकिड़ो हूंदो आहे, हिकिड़ी शइ हूंदी आहे जंहिंखे हैशटैग चइबो आहे। ऐं इन सां गॾु असां हैशटैग सां गॾु जेके लेटर लिखंदा आहियूं, जीअं मिसाल जे तौर ते असां पंहिंजे चैनल जो नालो असांखे लिखणु खपे या असांजी वीडियो जो टॉपिक लिखणु खपे। जेको आहे सो हैशटैग असां जाम सारा लिखी करे 15 हैशटैग असां लिखी सघूं था, जेतिरा मर्ज़ी आहे लिखी सघूं था। असां जेका वीडियो सर्च कयूं था, जेका टॉपिक सर्च कयूं था, उहो अची वञे साम्हूं। त उन मां असांखे इहो फ़ाइदो आहे जो असांजी वीडियो जेको आहे माण्हू सर्च कंदा। जेकॾहिं असां हैशटैग सां गॾु पंहिंजो मिसाल जे तौर ते मुंहिंजो चैनल आहे जुनैद अहमद ऑफिशियल, त आउं हेठि डिस्क्रिप्शन में हैशटैग हमेशह टाइटल में न डिस्क्रिप्शन में हणणु खपे। हैशटैग जुनैद अहमद ऑफिशियल लिखंदासीं त उहो मुंहिंजो सर्चेबल टॉपिक थी वेंदो। जेकॾहिं तव्हां यूट्यूब ते या फेसबुक ते सर्च कंदो जुनैद अहमद ऑफिशियल, त उहो तव्हांखे जल्दी में अॻियां अची वेंदो या मुंहिंजी का बि हिकिड़ी वीडियो अॻियां अची वेंदी। जी जेको आहे आउं तव्हांखे हिन वीडियो में इहो ॿुधायो आहे त हैशटैग छो ज़रूरी आहे, हैशटैग छा आहे ऐं हैशटैग जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि। उहे टॉपिक जेके आहिनि सर्चेबल थींदा आहिनि ऐं असां उहे सर्च कंदा आहियूं, उन टॉपिक जो नालो लिखंदा आहियूं त उहा अची वेंदी आहे। जेकॾहिं असां हैशटैग सां गॾु पंहिंजो टॉपिक जो नालो या मिसाल डिस्क्रिप्शन में न लिखंदासीं त उहो असांजो सर्चेबल टॉपिक न थींदो ऐं उहो केरु बि सर्च कंदो उहो असांजो सर्च में न ईंदो। जेकॾहिं असां फ्रेंड्स हैशटैग हणी जेकॾहिं ठाहींदासीं डिस्क्रिप्शन में हैशटैग जुनैद अहमद ऑफिशियल लिखंदासीं, हैशटैग जुनैद अहमद लिखंदासीं ऐं हैशटैग जुनैद लिखंदासीं, त केर बि असांजो मुंहिंजो जेको चैनल आहे उहो सर्च कंदो जुनैद जे नाले सां त अची वेंदो, जुनैद अहमद जे नाले सां त बि अची वेंदो। छो त हिननि सां गॾु हैशटैग लॻल आहे ऐं हैशटैग हणण जो तरीक़ो सिर्फ़ु तरीक़ेकार इहो आहे त जेकॾहिं असां लिखूं था हैशटैग जुनैद अहमद, त पोइ हिनखे स्पेस न आहे ॾियणो ऐं स्मॉल लेटर्स में लिखिणो आहे, थोरे कैपिटल लेटर्स में जंहिंमें लिखो पर माना हुन जेको विच ते स्पेस न हुजे। उहो तरीक़ेकार आहे, उहो आउं तव्हांखे ॿुधायो आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं तव्हां वीडियो ठाहींदव, हुन में हैशटैग हणंदव त तव्हांजी वीडियो सर्चेबल थींदी ऐं टॉपिक जेको बि सर्च कंदो उहो अची वेंदो तव्हांजी वीडियो जे अॻियां ऐं जेको आहे तव्हांखे जाम सारो फ़ाइदो थींदो ऐं जेके तव्हांजी वीडियोज़ वग़ैरह हूंदी उहे बि सर्च में अची वेंदियूं। त फ्रेंड्स, अॼु जी इहा वीडियो जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त लाइक शेयर कमेंट कजो ऐं हिन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो। जेकॾहिं तव्हांखे अहिड़ियूं खोड़ सारियूं वीडियोज़ खपनि त तव्हां मुंहिंजे चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ बटन ते ऑल करे रखो, त जीअं मुंहिंजी जेका वीडियो अचे उहा तव्हां वटि टाइम ते पहुची सघे। त अहिड़ियूं खोड़ सारियूं आउं तव्हांजे लाइ वीडियोज़ खणी ईंदो आहियां। त फ्रेंड्स, पोइ मिलंदासीं की ॿी वीडियो सां गॾु। तरह ताईं अल्लाह हाफ़िज़, सदाईं गॾु।